नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस कंडियारो तरफान पंहिंजी ईमानदारी जो फ़र्ज़ अदा कंदे लखें रुपयनि जो क़ीमती सामान जंहिंमें नकदी, ज़ेवरात ऐं ॿियो क़ीमती सामान मालिकनि हवाले कयो वियो। मोटरवे पुलिस B20 कंडियारो जो एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद शहतो मीडिया खे ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरीं टूल प्लाज़ा कंडियारो वटि पेराडो जो हादसो थियो, जंहिंमें जानी ऐं माली नुक़सान थियो। मोटरवे पुलिस जे ऑफिसर बर वक़्त हादसे वारी हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे फौरी तौर अस्पताल पहुचायो। उन खां अलावा प्राइवेट एम्बुलेंस जो बंदोबस्त करे डेड बॉडी लाशनि खे फैसलाबाद रवानो कयो वियो। अब्दुल रशीद शहतो वधीक ॿुधायो त हादसे में गाॾी जो नुक़सान थियो ऐं गाॾी में मौजूदु वारसनि जो क़ीमती सामान गाॾी में मौजूदु। मोटरवे पुलिस उन वक़्तु फ़र्ज़ शनासी ईमानदारी जो अमानत तौर क़ीमती सामान बाहिफ़ाज़त महफ़ूज़ कयो, छो त उन वक़्तु माण्हुनि जी वॾी रश मौजूदु हुई। उन सामान खे बचाइण वॾो कारनामो हो, छो जो हुन सामान में नकदी, सोन ऐं ॿिया क़ीमती सामान मौजूदु। अॼु फैसलाबाद खां हादसे जो शिकार थियलनि जा वारिस मोटरवे पुलिस ऑफिस दफ़्तर कंडियारो पहुची खेनि लखें रुपयनि जो सामान वरितो ऐं मोटरवे पुलिस इन ईमानदारी वारे कम खे साराहियो। ऑफिसर ऐं मुलाज़िमिन डिपार्टमेंट खे दुआऊं पिण ॾिनियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।